فعلته والتحديد معنا بهذا كهوني زبان النبي إلى كجرا منافقة جبهنا والأروج هنا साइंस तरक्की वॾी कई हर हिकु बीमारी जो इलाज ॻोल्हियो पर मुनाफ़िक़नि खे मारण जो इंजेक्शन जो करते इजाज़त कोन थी पर बात नबी असांखे ॿुधायो त मुनाफ़िक़नि खे मौत ॾींदी आहे सवाल त हिते त मुनाफ़िक़ कोई बि कोन्हे मूंखे यकीन आहे दुनिया में ॾाढा मुनाफ़िक़ बिलख़ुसूस इसराईल अमेरिका जे नाबूदी जे लाइ पाकिस्तान के ज़मान के लाए पंहिंजे असांजे इज़त आबरू जे ज़मान के लाए जिथां जिथां आया हो पंहिंजे हालात के लाए बानियान जा जेतिरा बि रिपोर्ट थी आहे उनजे गुनाहनि जी माफ़ी के लाए जे थकल न आहियो जेतिरी मूंखे क़ुवत मौला शफ़ीर जी अज़ा जे लाइ मिली आहे उन बुलंद तरीन सलवात أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الحمد لله الذي نبر قلوبنا السلام عليك يا أبا عبد الله الحسين وعلى الأرواح التي مني جميعا سلام الله أبدا ما بقيت وبقي الليل والنهار السلام على وعلى علي بن الحسين وعلى بالفضل الأبقى أما بعد فقد قال أبو العين وقفيل المصطفى الحمد لله الذي جعلنا من ذرية إبراهيم وزرع إسماعيل واجعل لنا بلدنا حراما والبيت محجوجا واجعلنا حقاما على الناس صلوات ربي जितना ने ज़कात फौत किया
के तरीके खुदा जलाल अल बैत फरमाए खालिक तमाम से करें कि जलील और कमी नहीं हो मोहताज बिलखुसूस वतन अजीज पाकिस्तान के खुदा शद आबाद के बारिशन में जितना इंसान बेहतर ध्यान वाला शब्बी अजीज अज़म जवाब थे उन्हें जो तकलीफ दूर था कहना था कि कदें के नहीं जो मोहताज अल्लाह ताला को करी आया मुझे मौला इन्हें इज्जत दी हिफाज़त फरमा मुझे मौला सफर का आसान फरमा इन तमाम दुआओं के लाए कबलन तरीन सफर तामील कंदे हाज़िर कोशिश ये होंगी चाहे तव्हां ॻाल्हाईंदो तॾहिं गुफ़्तगू थींदी जे न ॻाल्हाईंदो तॾहिं गुफ़्तगू थींदी फ़क़ति रुॻो अव्हांजी तवजो ॿुधाइजे मुनाफ़िक़तुल्लाह हिकु त मजलिस आई साले सवाब जी ॿिया ॾींहं हज़रत अबू तालिब जा कोशिश हूंदी त ॿिन्हिनि जे मथां गुफ़्तगू थिए जुमिलो पहिरियों हदी तव्हांजी बारगाह में किरोड़े करम उन करीम रब जा लख एहसान उन करीम रब जा जागो था लख एहसान उन करीम रब जा जंहिं तूं मुंहिंजा हथ उन्हनि पीरनि जे दामन सां चंबेड़िया जंहिंजो नालो बचनि जे अॻियां वठंदे कॾहिं तुंहिंजा मुंहिंजा कंद झुकिया कोन समझियो पीर अहिड़ा मिलिया जंहिंजो नाले वठंदे इंसान कॾहिं कीबायो कोन्हे कॾहिं इंसान जो कंदो झुकियो कोन्हे ख़ुदा जो कसम नबी कौनैन जी हदीस अला मन मात अला हुब्बि आल मोहम्मद मात मगफूरा ख़ुदा जो कसम पाक नबी जा जुमला अगर कोई ऐसे आल मोहम्मद रखी मरे इन जे संसरत और बख्शिश जी ज़मानत और मोहम्मद पाण में पाला दुनिया से कन खाई वही तांगर वो याद अली या पीर याद कोन रखे जागो त तांगर वो याद अली या पीर याद कोन रखे असां तुझे पीर रखे मञण लाइ तैयार हो मेरे अम्मा जे पीर जो इस्लाम के साबित कर रोजी अची पड़ी किरोड़े करम होने जा जो अल्लाह तो जा मुझे हथ साईं तॾहिं हिकिड़ो जुमलो पढ़ तो चया हस्ती मौजूद है जो लफ्ज़ आगा आयतुल्लाह उलमा शेख वहीद हफ़ज़हुल्लाह कमाल जा जुमला जे पाक साईं बतूर जे अयाम में अज 3 साल फेरियों जे अली वारो खुशकिस्मत कदा हो गया जे दुनिया के पीर भी गुमनाम मिलिया विचार में दो खबर दिया ब्याह बोले बहुत खबर दिया रियाज हुसैन अल्लाह दो तो रियाज हुसैन अल्लाह दो ख्याल मुझे गौर समझो तो साईं खुशकिस्मत आ तो किया दुनिया के पीर भी गुमनाम मिला गुमनाम अन्या तो नीचे कोई तवज्जो कलंदर जो समझ आए को जो बच्चे तो मुंहिंजो पीर इन तारीख़ ते जाओ आए कोई तो मुंहिंजो पीर इन साल में जाओ आए कोई पीर असां वटि अबू तालिब जे अचण जी भी ख़बर आहे हुसैन जे 6 महीने जे बच्चे जे अचण जी भी ख़बर आहे चाचो साईं दुनिया के पीर गुमनाम मिलिया किया कंहिंखे पीर जबलन में मिली पियो कंहिंखे पीर वारी जे टिबन में मिली पियो कंहिंखे ख़बर कोन्हे मुंहिंजे पीर अचण में छा खाधो हो छा पीतो हो छा विधो पिया ऐं जो खुशकिस्मत कहिड़ा हो किया असांजा मुर्शिद आया ई काबे में आया बि किथे मस्जिद में पीर ताक़ीदा जे अली वारा खुदा तोखे दुनिया कहिड़ी जे तोखे पुतन जे विच में पैदा कोन करे पर उन में मोकिले अचण सां तुंहिंजे कन ते अशहदु अन अमीरुल मोमिनीन जो नालो हो मरदे वञी कंद में चवंदे अली जा तुंहिंजी इब्तिदा बि
जी खुदा अली सा कई टाइम कहा अली सा करे अचण सां असांजे कन में अली वञण सां बि लाद में इब्तिदा में अली इंतहा में अली हिकिड़ो माण्हू जेके अली सां इश्क हुजे 1935 में हज़रत अबू तालिब दुनिया में आए कॾहिं जनाब मुयाद नबी कौनैन जे दुनिया में अचण खां 35 साल पहिरियों दुनिया करे छॾे 620 में मबऊस थे पाक नबी के 9 साल अबू तालिब छॾे छॾिया जेके जागो था हिन हस्ती जो नालो इमरान कुनियत अबू तालिब लक़ब अथसि सत अबुल आइमा इमामन जो पीउ इमामन जो इमाम न आइमा जमो इमाम जी आइमा जो पीउ अबू तालिब कफील मुस्तफा मोहम्मद मुस्तफा के गोद में लिपायो हो यकीनन नागे आया मैं तो पहले हजरत उस्मान हजरत अबू तालिब जी कब्र तहर मक्के में उते मौजूद 60 दोस्त का तो हाजिर के मां हजरत अबू तालिब जी कब्र तहर जो हाणे में पड़ो मौजूद हाणे भी ता के खुदा वठी वने टोटली कब्रों खाली है पर जे जगह ते अबू तालिब जी कब्र तहर उते हिकड़ो साओ बणा तारीख जो पढ़ियो जको हस कया के वारन इन वण जी पाड़ भी खोजो वण पटे भी ना महीने के बाद वरी वही वण तैयार कर बीठो ताके पाकिस्तानी हाजी के इल्म थे त इमाम जे पीर जी कब्र आहे पेडी हां जो ते पढ़ा भी वालो फजाइल झगड़े चिकाए बोला चयो जिसके फजाइल आपने पढ़े हैं वो तो काफिर था के बाहर लगी हुई मुतालबा जे नहीं काफिर हो अजमा साहब के बाद बेटी है जे हदी मोड़े आए आज जे सामने ने कहा कराए जे सामने में जो कहा कराए जे छा तो जे मुजवन जे सामने दिए जो कहा कराए पर ने का खतो जने हो छो जो मुंजे इलाके जो बड़ो बड़ो माने छो बड़ो भीला आवटी दे खर्च मुंजो गादी मुंजी मौलवी हया कर मां दिए जो कहा पड़े के खोज को इस्लाम बाहर मुझे तो के दी प्यारी है जिने इश्क में अल्लाह आसमान खलक किया जे मुस्तफा जे इश्क में अल्लाह जमीन बिछाई जे इश्क में सिंच चक्र के खलक है जे इश्क में अल्लाह जन्नत के खलक है कायनात जे जुटी जो सदको खलक की हुजे फिर एडी हदी में का काफिर किए हुए हुंदो जो पीर कफील मुस्तफा जे जी गोद में मोहम्मद मुस्तफा पलियो जे जी गोद में पाक नबी रहे हो जागो दाते रईस मक्का कवी में आले कुरैश जागो बयान सैयदुल फताह साकील हुजाज काबतुल्लाह में जे पहुंच दो हो सबील वाह वाह हाजी कोई प्यासो न वजे हर हन जो मेहमान न जा पर सबील पिया ये तो अली जो ताके इल्म थियो त खोड़ माण्हू आहिनि जेके वाकर मो शाख मो नक बोड़े पानी पीअंदा सभी तो ख़बर है पुट 4 तालिब जाफर अकील वाह वाह धी ऐं अली धी हिक नालो फाता कुनियत उम्मे हानी कुछ अहिड़ियूं हस्तियूं गुज़रियूं आहिनि दुनिया में जन रब जी मशीयत जे तहत ईमान लिकायो जन अल्लाह जे इरादे जे तहत ईमान खे लिकायो तन में पहिरीं हस्ती आहे हज़रत बीबी आसिया यो मरहबा उन जे घर में रहंदी हुई पर हुई हुन जी रहंदी किथे हुई उन सां जेको चवंदो अना रब कमल आला माउर अला पर हुई पंहिंजी औरतों में 4 औरतों अफजल है तन में इया बीवी भी उन चैन में आए रही के भैया पर ईमान के ठोस न पुजाए अया ईमान जी तबलीग कये एक दफे इनके तानो मिलो फिरौन के जे असा जा पे कन खाई तो असा जो वडो अल्लाह घर में हले थी
घर में एतरी हले जो तुझे घरवारी तुझे धी तुझे नो जा टिकटॉक ते वीडियो में वार खोलियल ना हो जाए तुझे घर में एतरी हलंदी होंदी जो तुझे बच्चन जा वीडियो के जनरेटर महफूज न हो जाए तुझे घर में एतरी हले जो तुझे घर में बेहई वाला ड्रामा न हले ये बेहई वाला ड्रामा हलंदा जो यकीन असर करे करे ज़ाहिर थींदो घर में हलाए हुसैन मौला जी मजलिस यकीनन मां जुमलो ताने लगा के बड़े वा टिकटॉक सां वॾो वेल कयो जवान कोड़ा भले ही पया वीडियो ठाहिण में देर कोन्हा कर गाह जी भरी मथे ते वीडियो ठहे पई दंग पिया चोंडनि त वीडियो ठहे पई ओ सॼो ॾींहुं असांजा जवान 2600 रुपए जो पैकेज करे ये हथन सां मथे कंदे जीअं कॾहिं भली ॻाल्हि अची वञे न पोइ कॉल मौला जो कोई क़ुरान इनखे मथे कंदा हले छॾियो बेहई वारी क्लिप अचे पाण बि ॾिस बि फ्री पोस्ट पे कभी टिकटॉक वारी वीडियो के छा कंदा शेयर भी कंदा फ्री पोस्ट पे कभी इनने भी शेयर कभी सॼो ॾींहुं घोड़नि उठनि नांगनि जो क्लिपूं ॾिसी तो रात जो घर में छोकरों की हालत केड़ी है या खट जे हेठों पियो हूंदो या खट खोले जे वने बाहर बताओ कदो मुझे बचाओ मुझे सांप काट गया मुझे उठ खाई मुझे भला खाई वई अरे मां परेशान कर पर के तो तावी रोटी बोले को पर के तो तावी रोटी मेरे छोटे जो अलाए क्या थी गए हां तो सही पर रात दा क्या थी पहले खट चांदी में तो बाहर ओरी दुकानदारी खोलनी मुलन जी मुझे एकड़े जवान फॉर्म के जेके मां ख्वाब पियो ॾिसमो के रात नाम खादो पाछो तो के भला खादो तो नी ॾिठो चाओ के ये नाम भला मुझो जेको सॼो ॾींहुं ॾिसंदे न रात जो ख्वाब इहो हले गाड़ी हलाइण वारा के तव्हां बढ़ाइन सॼो ॾींहुं गाड़ी हलाईंदे रात जो हथ पेर पिया हलाईंदा सॼो ॾींहुं जेके नाले जे पुठियां हूंदा रात जो मिल के हक़ में पिया ॾींदा ओ ठगी जेको ॾींहुं जो ॾिसी रात जो हो कलंदर जो कसम के हराम पाइन खे छॾे ॾियो जेके जो पंहिंजो हथ जा गुनाह अलॻि अखि जा गुनाह अलॻि कन जा गुनाह अलॻि हिन हराम पाइन खे छॾे सॼो ॾींहुं ॿुध हुसैन मौला जी मजलिस सॼो ॾींहुं टिकटॉक ते ॾिस मौला हुसैन जी आवादारी पूरो ॾींहुं सिर्फ़ मछी तूं जॾहिं न पूरो ॾींहुं हराम पाइन खे छॾे जाॻिजो सॼो ॾींहुं हुसैन ॿुध हले रात जो हुसैन करीबो मोटी जो कहिड़ो कंदो कहिड़ो रात जो बदन हर मोड़ ते हूंदी रूह तुंहिंजो हुसैन जे हर में हलंदो बाबा रे बुलंदर सलवा आयात याले माशाअल्लाह हाय वठंदे फी को स्कूल जी बार पर जम्बो करे ठाई दियो तो नेट जो पैकेज जवान के तो जमा को लगे न पांजे अखिन के गुनाह को बचायो तो जो इन अख के दीदार करण वाली है ये ना मुझे गुनाह चढ़ी याद करे जो असा को वक्त जे इमाम जो भी दीदार नसीब न पी के तो जमा पांजे बच्चे रे कंट्रोल कर रात जो केसी नहीं जागे को तो दिसे छा तो वाह जो पूरी रात भी टी तई बार हलाए वीडियो हराम पाई क्लिपूं को मार को इम्तिहान में नहीं दियो कोई पेपर दे मार को ई पेरी हस्ती ने ईमान हेल का पेरी हस्ती हाने जे बीबी आसिया रही किथे पई आ पूरी होने जी ने जो तानो लगो त भला घर में तुझे हले थी आयो आसिया अज खणी मन तमाम तुझो रब आया ईमान जे कमाल दे पौधो रही ना अकल करे जे असली हुंदिया त करे ऐलान में तू करे ही कोन असली जो कमा मौजूदो देखारण दलील नकुली कमा करे वाठन दायद करे चमचम वजत करे मिठन दायद करे पैसन दायद डाले सायद असली कमार वो देखारण मौजूदो जे भला मनी दी अखिया तकालत इंदी समकत बीततन ओहिया अगर वाक्य को पावर थी ते न मोल मच्छी मोड़ पे इन में त साव विच कार मोड़ दे परे परे वायलो ही लम्हो फिक्र तुझे मुझे लाए तोड़े जाफरा जालिमा पर यकीन केलो त सुनत जेडे मोड़ मच्छी आयो बादशाह तोड़े लिबास लाता है मिट्टी है आराम में
कसम पंहिंजे इज़त जो जलाल जो अॼु मुंहिंजी इज़त बचा हुन चयो ईअं मञ त आउं तोखे न मोटाईंदुसि ईअं हिक मिनट असांजा काफ़ी जवान दुआ क़ौमेल ते कंदा आहिनि केतिरा साईं हदीस किस्सा में हू ॿुधाए पियो त आसमान ज़मीन सिज चंड सभई पंजनि जे इश्क में दुआ क़ौमेल में अली मौला दुआ जी पढ़ी आहे क़ौमेल लाइ त अल्लाहुम्मा अग़फिर ली ज़ुनूब लती तहब सदवा या अल्लाह उहे गुनाह माफ़ कर जेके मुंहिंजे दुआउनि खे पुॼण कोन ॾियनि हू चवे पियो त आसमान ज़मीन सिज चंड सभई पंजनि जे इश्क में हुन में अली बि आहे हिन मौला अली बि चवे त उहे गुनाह माफ़ कर जेके दुआउनि खे पुॼण ॾियनि कोन था ही छा शेख को वहीद साहब चवे दुआ क़ौमेल में अली अड़ा जुमला तो के बुधाए तो चवे हुन जे सामू आखड़ कंदे न दुआ क़बूल कोन कंदे पंहिंजे पाण खे झुकाए अच पंहिंजे पाण खे पस्त करे अच जे सीट कंदे सट में जेतिरो झुकंदे एतिरो तोखे हू गलत करे छॾी हदीस किस्सा में हुन ॿुधायो त ही घर कहिड़ो बनंदा दुआ क़ौमेल में अली तो तोखे ॿुधाए त हुन खां ॿिन में हुई आहे पंहिंजे पाण खे जेतिरो झुकाईंदे न मोटे जी बोल छा चई या अल्लाह तोखे वास्ते पंहिंजी इज़त जो जलाल जो मुंहिंजी इज़त बचाए मुंहिंजी इज़त बचाए मुंहिंजी इज़त बचाए मुंहिंजी वो तो चवे ईअं घोर त ॾिसो वाले ईअं घोर त तोखे बि न मोटाया ईअं घोर त साईं लफ़्ज़ ख़तम थिया मच्छी फतकी खणी डोड़ियो आसिया तो जेको चयो उहो कमु थी वियो अॼु मञणो पवंदे त आउं बि अलाह आहियां बीबी अकल कई जे तॾहिं मञाए हा जॾहिं मुंहिंजे अॻियां साह न विझी हा जेको रोई पिनियो थी आप जो बाज़ार हेॾे वेठा पई जेको चई कोन त बीबी बि जेको मूंखे थिए कोन थियो करीम महिरबान मूंखे जो तो जॾहिं ज़ालिम जा हथ ख़ाली मोटाया मुझे लाए इमाम ने चवे गुनाहगार पर गुनाह दे मायूस न थी हुन को पिनण बंद न कर पयो दस्तक दे पयो तां के दोस्त जे घर वञो पया आवाज जो पया बेल बजाए बंदरो 100 न्यापा मोकले त मां घर कोन खड़काए लेट थी चवंदा बार वञ बड़ा डर थो भजे नेठ नहीं तो ही आम न दवा अले मां जे मायूस न थी नथो ॿुधे त वरी झुकी पई नथो तुझी ॿुधे वरी अची पई सो करीब तुंहिंजे अचण में देरि थींदी पर दुआ जी क़बूलियत में देरि कोन थींदी हाणे हलो ही हिक बीबी जे ईमान लिकायो ॿी असाब कहफ वाह भाई वाह टे कौल आहिनि त इहे घणा हिकु कौल आहे टे पाण चोथो हिननि जो कुतो वाह ॿियो कौल आहे 6 हीअ सतो कुतो टियों कौल आहे 7 ही पाण अठो हिननि जो कुतो अलाह के क़ल्ब नासन ज़रा आहे बिल वसीद ही जेके जुमला हाणे तो पढ़ा कसम दी मौला जो आहिस्ता तो जवान छो जो हालत दा बड़ वाक़िफ़ हो लफ़्ज़ मां पढ़ंदुसि पर पर्दे में जे तुंहिंजी तवजो हूंदी न कमाल जा लफ़्ज़ 7 पाण 8 कुतो जॾहिं असां छॾणा हलिया त माल चाइण वारो राई हिननि सां मिलियो घण खे कोन छॾियो पर कुते माल खे कोन छॾियो वो असल हिसाब का विचो न कुत्ते के मोटाए छो जे कुत्ते जो कमा भौंकण असा हल्ला से घर में ही उते का तो भौंक मां के पौधे ले ही असा लिखल हेते हो सही हिनन चोल माल चाण लाल के हिनन के मोटा जाग जो खुदा जो कसम दारी कदी लिखे त सैनत तक खुदा जो हुक्म ना खुदे न लायो जतो वल्लाह लक़द अरफ्त मिन क़बल 40 सना जे तहां रब ते हमको तहां को 40 साल के मेरे लगे हुआ वाह 14 years before
साल कोन थिया रब जी मार्फत थे तहां को 40 साल पहले मुख्य वक्त जो मुख्य मोटायो ने मां भौंकंदुस ने बल्कि तहां जे मथो बहरो लींदुस जी अंदर हलाया जाग जो को बस जुमलो तो पढ़ा हाने जे कने तो ने बुद्धि वे पर जे तारीख तो पढ़ी आ लफ्ज ना है कमाल सही अंदर जा ही बाहर पे खोले बैठो केतरा दफा जे कहनन के बोले में आया चक्कर ने हलाया चुप कये न भौंक्यो न हकला छो कोन चालम छो कोन थोड़े कुत्तो हो पर खबर हस्तकार में भेद होगी अल्लाह तो से ही पाण भी जन्नती इन कुत्तो भी जन्नती कहते बड़े तावील आत बार सा चवन त ही इन जी है बशे चेहरो इयो हकीकत में हो शी पर बाजे लफ्ज के अकल बंद पे के मां तो उठा माना बड़ा दारी ते पाण भी जन्नती कुत्तो भी जन्नती ये के रहा चवंदा अल मुतलाशी लिल हक हक ते हक के तलाश करना हक के बोलना वाह वाह हक के बोलना हक के बोलने वाला ही भी जन्नती पर जेको हक जी तलाश करण जो साथ दे वो भी जन्नती तोड़े हैवानियो भी जन्नती जेके जागो था ही पाण भी जन्नती पर जेको इनन जो साथ हो भी हैवान भी जन्नती यार मां हैरान रहा असाब तरफ ते जो ईमान आ जेके हक जी तलाश में ता ही है जन्नती अचो बोलने से हक है छा तारीख लिखे रदीन सवाल कहा जे सामो पाक नबी जो अल्लाहुम्मा अतल हक है समंदारुल अली आला अली खेना हक के ते मोकला जे मुझे भाव अली भी थे जेके हक जी तलाश में ता उहे भी जन्नती जो साथी भी जन्नती अली पाण भी जन्नती अली वारा भी जन्नती हमारा हैरान को अली जाशिक के नबी से किया है फकीर फकीर ऐसी नहीं घर कोन मोटो जैसी नहीं घर उनके हासिल न थे हां कहते छे इमाम ने बोल पढ़ दस इमाम ने इन शियतना ला यसल अन नास वला मा तजुबा इमाम ने जे असान जो शियो आ मानन को न पिन भली भूख ते मरी ये असान जो शियो आ त मानन को न पिन जा सवाल के जे सामने न कर वला मा तजुआ चाहे तो के भूख ते मौत ही छो न चे जो मां जो ताके लायक में कुछ टाइम पहले पढ़ो मुझे भा नौकर ले भी वो चाहे मुझे मोकले जुमलो अली इमाम जे बियो कौल इमाम जे कुल हक इल बातिल तो जे करे मुर्शिद अली भी तो चापलूसी इल बातिल जे पीर अली थी तो कहे जी सनी न कजा खुशामदी कह जो न थे जा यार मां ता को पूछा खुशामदी कंजा थियो जेके बाहर भी बेचता घर में भी 100 न्यापे को बाद में ये झारो चाय खड़ी ना कंजी मारू मने छोड़ फिक्र जो अली जो ते नाले वठने बाद है इश्क रखने बाद है दिल में बेहाने बाद है इमाम जो कुल हक पहले ही खाना छोड़ने के हक चाहिए हां मौला मां जो हक जान बेदे हम तो या सियासी केस में तो पक्को थी तो है नबी बकरी के ना चोरी कई वाह वाह बोला हुद से मुझे भरो का नफील का हला को कफी है इमाम ने जे मुंह के सदे हक चाहिए तेरी गाल तो ने वार के भद कोन लाइंदो जे करे हक चाहे तो के मौत भी अचे ना तब तुझी बख्शे दी अमानत हमारी पार पर तारीख में लिखो इदम तारीख में ते हक चौंदे मो चापलूसी कंदे हाने असाब का दादा में वठी वने शाम जने वनो त उस जगह जो ने पहाड़ ते वनो जिते असाब का वना अंदर पया अच्छा हिन में कलाम भी कयो बराबर पाक के नबी जे दोस्तन जागो गया हां हां यो नबी जे दोस्तन ख्वाहिश के मौला तेरे दिल दी पई असा सब का बना गले सो यो नबी को ने घोराई चादर
चादर ते छटरी दोस्त विहारे बराबा अॻियां हली हाँ चादर खे हुकुम ॾे ही तव्हांखे खणी असांखे तरफ़ ते वठी छटरी पोइते अली हलाइण वारो जियो हिकु फल में मदीने खां शाम जे पहाड़ में जीअं या चादर पहुती संगत पूरी लथी अली चयो वञो हिकु तव्हां मुंहिंजो स्वागत कर था वञी ॻाल्हायो सलाम लॻायो टे दफ़ा चयो अस्सलाम अलैकुम या अय्युहल साहिबुल कहफ अस्सलाम सलाम काकड़ा लही न पर जवाब कोन ॾिनो हे छटरी मुझे मतलब पेंट्री सलाम वराए मोटा जवाब लायो जागो था जेके अजा तारीख लिखो मुर्शिद अली हसनैन बाबे सलाम जियो जे वारिस जीअं बकत मखयान अली मौला सलाम लिखियो हुन आवाज़ ॾिनो मोहम्मद जे वसी जे असांजो सलाम हुजे दर्श ॾींदो हुए ही मस्जिद में पर मुंहिंजो ॾिसो ईअं मुंहुं ढकियल वाह 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 ध्यान जो मुंहुं ढके वेही पढ़ंदो माण्हू अलाए मौलवी जी कंहिंजा पैसा पैदा अथसि कंहिंजा दर ख्वाजनि जो कुकर अथसि जो मौलवी पढ़े पियो पर मुंहुं लिकल कंहिं पुछियसि भला मुंहुं छो नथो खोली चइजे मुंहुं तो कपिड़ो हटाईंदुमि त मुंहुं मुंहिंजो चे भला छा चांदी शान दी मुंहुं ते जागजो चे मूंखे पिटियो हो अली मुझे पोते रहियो मूंखे बतो अदनी हली जे छा कयो हली जे हाणे आओ तो थोड़ा लिकाए थोड़ा लफ्ज जे नबी के वेट्रियो नी हो मुस्तफा के दुनिया तो वेट्रियो नी हो दुनिया वारन मनियो के बेखे अली के का पूछे पियो ॿुधाए असां बि कर मूसा वाला हेॾा हिन अली बच्चे असां बि कर मूसा कलाम के हिन सां मूसा कलाम के हिन सां सभिनी जा मुंहुं झुकी विया पुछण पंहिंजो जंहिं महिल वारी मुंहिंजी आई अली मुंहिंजो खिनाल यादि न कयो तूं ॿुधाए तूं हुई करे असां बि कर मूसा कलाम के मूसा जा हिन सां जमात या अली न सही तो लगे सनी अली आछा कया मोड़ो की रहा दाढ़ी थी वई आछी लाल भई अज़न मन खड़ी जे अली हकल कई मानी कोने मिसरी अली जी गाल की मिसरी जाली जो है कतन फजली बदली छड़ खुदा जे वली की गाल लिकाई सजी जिंदगी जे मखलूक को खमो न लिकाई ना खुदा जो वली बियो हस्ती जनी माना खेले कायो ट्रेन अली जो बाबो हजरत अबू तालिब सुन्नत बंद पढ़ाना रवायत है कि पंजे इमाम का भी काज़िम मौला को पंजे इमाम का साबित मौला मां बुद्धो तवा जो डालो मूं बुद्धो तवा जे डाडे वटि ईमान कोन हो इमाम तो चवे जाने झगड़ा था चवे अबू तालिब नवद बिला काफर हो इमाम तो चे मन शक फी ईमानिही मसीरहु इला नार इमाम तो चवे कुफ्र चवण दौरा जे मुझे दादे जे ईमान में थोड़ो भी शक कयो जन्नत में रही गयो जे थोड़ो भी शक कयो त अबू तालिब ने को मन अल्लाह ने शक कयो शक ईमान हो अबू तालिब ईमान जे शक इमाम तो चवे इन जो ठिकाना छा है ठिकाना छा है जानबी काज़िम इमाम का तालिब जवाला मा तकुल फी ईमान अबू तालिब अबू तालिब जी ईमान दे तू छा तो चई मीरान ता
डिठियन ताराजी मुझे आमदार खड़ा मल्ला इमाम ने लो वज़य ईमान अबा तालिब ने फी कफ़त मीदान व ईमान हादर खल्क़ कफ़त उखरा लहो जो ईमान हो इमाम ने हिक मीज़ान जे पलड़े में मुझे डाली अबू तालिब जो ईमान रखो ए पलड़े में पूरे नबी जो ईमान रखो मलाइका जो ईमान रखो जितने जो ईमान रखो हिकड़े पलड़े में ईमान अबू तालिब जे बे में पूरी मखलूक जो ईमान हो जाए पर अबू तालिब जो ईमान हो वजनी हो तो जो ईमान हर को जहन्नमी बिलफरकार मोड़ के आसपास में जन्नती तो बोला रन सभई के जन्नती के जहन्नमी मुझे मेरी ये माइटर के दिसना सही हो दे हां जहन्नमी का दा सद नौकर अली जी सही जहन्नमी का दा सद ओ अली जा नौकर ए नौकर को पानी ढुक दे वाह भला मटन कढ़ायो बीफ टिक्का मंदियो सिजी तहां खाओ फार्मी जे कने मुर्गी आता दियो भला ता मथा खाओ भला को बच्चन दियो पूछा को ना खा लो तो ना बच के इन अल्लाह हरम माल का से बच के जन्नत जो पानी हो जाएगा जन्नत जो नाम हो जाए काफिर को दिखाई नहीं देगा जहन्नमी के 14 जन्नती बसायो ही जन्नत जो पानी आई जाओ बयान जन्नत जी ताम अल्लाह कुफार ने हराम कयो ही गाल मां मौजूद है तारीख लिखे ट्रेडी है हां बेईमान तेरे कबे मर बाहर आई ना नबी को मुझे सवाल अम्मा मेहमान वाह नबी जे के माल चवे काबे खेत कोई दरी हुई कोन ए ट्रेडी छापे खादी साड़ी जो अकल मिनल मा दत मिनल जन्नत ओ अल्लाह जे हबीब आम के थोड़ी जे की मेहमान है से ट्रेडी हन जन्नती नाम मोकलो हो इधर जियो हो आयता काफरन जे बताओ जन्नती नाम हराम पानी हराम ए ट्रेडी नहीं हमें ट्रेड मरतबा अना नव मरतबा अल्लाह अबू तालिब जे हरम में जन्नती नाम मोकले उधर देता है ताहा जा पीर और अली जो और आवाज जन्नत वणन वारन में जो हो तो ही जन्नत मोकल वारन बचो हाने असा कोई वक्त ले आले जो असा ने मौलवी किताब खोले तो हजरत सुलेमान अबू तालिब ते हितरा दलील खुदा का सलाम मौलाए कायनात के जिक्र के जाली अंत कसीम ना वजन वाला के अबा को बिना मौला जन्नत तो जन्म तेरे अंदर जे बढ़ते जा क्यों जन्नती कौनी जनाब जो सर अल्लाह वफाक कर खुदा तुझे मुंह के बिगड़े वाह जवाब कौन तुझे मौला इमाम जो खुदा तुझे मुंह के बिगड़े माना चवाड़ो लफ्ज अजकल जे देसी कार मोड़ ते कोई मुंह के ब्लीच मसाज कराए बाहर न करे पर जे मुंह में नीमक न हो जाए ना पक्का समझ जा दुश्मन अबू तालिब बोआ अली जो पिटल पे हो जो माने बोला मेरे तो के दुखे बुधायो त जे अंदर में लोग अबू तालिब होंगे भले के जामगिरी का महान का फैसला छड़े पर मुंह में नीमक कढ़े दी कोना दुकान दे रहे चिकाशन बोणी थे जवाब जब के सुन के तो जवाब नकदी तो जवाब हेली बोला पहले जवाब लो इमाम जो बता कि जन्नत तो जन्नत तुझे हथ में हो जे तो वार पीर कादे हुंदो वाह असा के जे पट्टी वाली दी मिले पीर के दे पंप जे के वणई दे पेरिया पुत्र ये पुत्र कोन भाइटो परी भाणे जो परी मारो टप फाट बी मखलूक याद ही कोने या याद रख जाए वो तो आरती थी हर कमाल के सवाल बराबर बेशक मौला तुझे करे जन्नत तो जन्नत तुझे तो मुझे तो तो वार पीछे मौला जन्नत में इमाम जब तो के पी प्यार वाली के कार कौन है मौला बुद्धो तुम तो कलमो न पढ़ियो है अने मैं ता को पूछा मला कहां रहने मोड़ ते दारगा में चेकिंग हुई मला ता को पूछा क्यों तो कलमो पढ़ी पहुंच अंदर न भाई ना
केरु कॾहिं चवंदो छो यकीन आहे त दर हुसैन ते जेको अचे थो कलमो पढ़ियो पियो थो अचे पर जेकॾहिं हितां जो को दीवान या जेकॾहिं कोई कोली मस्जिद में अचे था वाह खे रोकींदा अब तुंहिंजी एंट्री हेॾे न आहे फ़क़ति अचे वो जेको कलमे पढ़ण दारो हुजे हू चवंदो कीअं अचां जे अचु तॾहिं जॾहिं पहिरियां कलमो पढ़ दुनिया जी चई ॾियनि कलमा साबित अबू तालिब जो कलमो कोन्हे साबित मां चवंदो आहे सद चवां जे तव्हांजो ज़हन जोश ॾे कोन्हे ख़ुदा जो कसम अमीरुल मोमिनीन जो चवे ॿियनि जे पीअण कलमा तॾहिं पढ़िया हा जो पहिरियां काफ़िर हुया विलायत जो नूर जो परेशानी में हुजे इहो ईमान को परे करे वेई कोन असांजे लाइ पैगाम आहे सादिक इमाम ने चवे कोशिश कर यतीम जे मथे ते प्यार वारो हथ ॾीस कपड़ा वठी ॾीस दे वाला नूर पर जेकॾहिं ॿियो तुंहिंजे हथ में न आहे त कम अज़ कम हुनजे मथां प्यार वारो हथ रख छा थींदो इमाम चओ यतीम जे मथे ते तूं हथ रख जेतिरा हथ खे वार लॻंदई एतिरा गुनाह माफ़ थींदा हथ रखण सां रुगो हथ कंहिंजे रख जेको हुजे यतीम त गुनाह माफ़ अल्लाह अकबर रसण उलटा कजो पी मरी हो बने दे कब्जो प्लाट भी चढ़ पर आईडी दिल के लो हाजी सवार फलाना लकब सभई पर है माल खाना जो छावने शबीर मिस्किनन जे बदन दे कब्जो जो करे जो छावने अली मौला सा जो ताल्लुक कैसा जुड़ी को न थो बने खारमोड़े हमने बिस्मिल्लाह इमाम जे मां तो पूछा तो जी ने हदीस जे मतलब छा रहा है केड़ी हदीस ने पाक नबी चयो अना वकाफुल यतीम कहाते ही आंगुरन जो पाड़ियो कहण के मथों केडो केडो जो पर पाड़े न जी अलग हाणे ता जी गाल बुझी वई अजा गाल कड़ी पतो त जन्नत में ना तबका किथे रहंदा बाहर किथे किथे नमाजी किथे ताबई किथे सहाबी किथे नबी अफजल मकाम हुंदो जन्नत में पाक मोहम्मद जी आल जो अफजल मकाम हुंदो ने साहिब वछा के मौला भला जने जन्नत जे हिस्से में तू होंदे भला कोई करोड़ तो सागर होंदे अभी जो हाना वकाफुल यतीम कहाते जे को मुझे उम्मती मौके यतीम के पाले यो जन्नत में आम जगह ते मुस्तफा जे रूम में तो होंदो वाह वाह नबी सागर रहंदे जानो नबी सागर रहंदे मौला में जब दे जे छा खोला वाला वाकई हदीस सही है सच्ची जे को के मुसलमान यतीम के पाले त नबी सा जन्नत में कद रहे वाला पूछो तो कि अब्दुल कौन है जे को नबी जे उम्मत यतीम के पाले त नबी सा कद रहे जय खुद रईस मक्का 1100 फैसला ने अबू तालिब जा 1100 फैसला चलो मुझे हिकिड़ो ॿुधो बिस्मिल्लाह तारीख़ लिखियो त पाक नबी इते जेको सुनियो उलमा लिखंदा त नबी गुम थियो नबी इमाम गुम कॾहिं कोन थींदो अली खे वठी मके के ॿाहिरि हलियो वियो अची करे कंहिं चयो त ए अबू तालिब तुंहिंजो भाइटियो कोन्हे जबल अबू कुवैस जंजल ॾिठो आहे काबत जी बुनियाद रखी वई इन जबल अबू कुवैस जा पत्थर चार हा ऐं जबल अबू कुवैस ते चढ़ी पाक नबी ऐलान कयो त क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह चयो यकीन हुआ है कामयाब अबू तालिब ते बि करे ऐलान कयो त बनी हाशिम वारो कुरैश वारो किथे हो अकेला न अचो तलवारो खणी पोइ अचो वाह
मक्के जा मुशरिक इन्हनि सां वञी गॾु वियो सबबु जे मां थो वञा ॾिसां जे मूंखे मोहम्मद मिली वियो चुप करे उथिजो अगरि हिननि मोहम्मद मुस्तफा खे किथे लिकायो आहे त हिकु बि मुशरिक जी मुंडी सालम न हूंदी तलवारुनि खे लिकाए आस्तीन में चीख जी वेठा हेॾो पाक अबू तालिब जे हलियो ॾिठे त कंहिं पहाड़ ते मोहम्मद मुस्तफा नमाज़ पढ़ाए पियो अली पियो पढ़े फिर पूछा कई अली तो जो ही मोहम्मद मुस्तफा जी इताअत इत्माम हुए तो पुछो पंहिंजे पीउ खां जाॻिजो मुस्कुराए करे अली तो चए जॾहिं अल्लाह मूंखे मददगार बनायो हो मोहम्मद जो छा अल्लाह मुंहिंजे बाबे खां पुछो हाणे जे तव्हांजी तवजो मोड़िया अॼु बि जेकॾहिं कोई चाचो हले त भाइटियो हथ में हथ हूंदो न अबू तालिब जो हथ में हथ न अबू तालिब जो हथो मोहम्मद जो खुलो हिते हथ रखी करे जीअं मोटियो जेकॾहिं तव्हांजी तवजो मोड़िया पीउ ऐं पुट जली खे प्यारा एॾा जो अबू तालिब जो हथ हो मोहम्मद मुस्तफा जो खुलो हो वरी अली प्यारो एॾो हो जो अली जा कदम हा मोहम्मद मुस्तफा जा दोष हो बुलंदी है आहिस्ता पढ़ो सलवात गालियां रुकण दे कहिड़ी बिस्मिल्लाह बी ऐं पुटो नखे प्यारा एॾा वाह जो अबू तालिब जो पाक मुस्तफा जे हिन दोष ते हथ वरी अली प्यारो एॾो जो दोष मुस्तफा हुया वाह 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 कंटिन्यू करे ॻाल्हि खे बस जुमलो पढ़ा आख़िर जे महिल 36 हिजरी में अमीरुल मोमिनीन मौला खे मंसब मिलियो त दुनिया हैरान अजल क्या थी सी नाके थी के पूरे अली अल्लाह मौला अली हेठ बसी अल्लाह कोई वल वाह क्या चाहती आसी का मेंबर अल्लाह छा थी दो खुदा जो कसम दुनिया हैरानी में जवन मोल तुझे मुझे पीर अली पीरे ते कदम रखी वे ते कदम रखी ट्रेन ते रखी कदम वेठे ते जिते पाक मुंतो वे वेही करे जुमलो जे अल्हम्दुलिल्लाह अल्लाजी रजा अल हक अला मकानही तारीफ अल्लाह जी जी अल्लाह हक खे वरी पानी जगह ते वेहारे छॾियो त खोड़ हेठ होया जे या अली को हेठ रही हा हेठी जाके दे या वते जे हुजूर वेंदो हो और जुमलो जो हादल खशब खुद अला मनकबे ही त मिंबर काठी जो जे हिते तना खोड़न बर्दाश्त कोन को दे ते जे सड़ी मरी में हो जो मुझे कदम हा मुझे आका जा खेल हो मुस्तफा रईस मक्का साकील हुजाज करीम आले कुरैश ये मेरे टॉपिक घड़ो लगा चैन किस्म जा माण्हू आहिनि दुनिया में बखील लाइन सखी करीम बखील माना जेको पाण खाए ॿिए खे खाइण न ॾे लाइन जेको न पाण खाए न ॿिए खे खाइण ॾे सखी जेको पाण बि खाए ॿिए खे बि खाराए करीम उहो पाण न खाए ॿिए खे साकील हुजाज हो काबतुल्लाह में एहतमाम छायो कंदो सबील जो पियो मुंहिंजे रब जे घर जा महिमान जेको हर हाजी खे पाणी पियो पीआरे उनजी औलाद जी औलाद घुरंदा रहिया पाणी जुमलो मूंखे पढ़ो बिल ॿियो पर जुमलो आयो आहे त लिखाया कोन तो शबीर मौला खे मारियो त खड़न पर चैन जड़न ॾाढो दुनिया असांजा कन खाई वई साहब जे तरह कोन्हे बेअकुल तारीख़ पढ़ त सही त करबो भला में केर शहीद थिया मारियो कयो जन के मारन पिया मुस्तफा जा बचड़ा
जेके माण्हू वारा ख़ुदा जो कसम साहब जे औलाद नालन खणण वाली आया मोहम्मद बिन अशअस क़तारी जो खड़ो न केरा ही खुद अशअस दुश्मन अली जुमदा बिन अशअस मौला इमाम हसन जी कातिल ऐ वरी मोहम्मद बिन अशअस करबला में दिस जमूल यहाँ थोड़ो लफ्ज़ के लिखा है पढ़ंदस शबीर मौला के हितों वतो केड़ा लफ्ज़ छजो केड़ा पढ़ो जो मलाउना सही वॾो पे हया व सना जदों ॾिठुम शबीर जा आख़िरी साह हुया लब पियो हलाए लब मां कन्नड़ मलाए हुसैन छा थो चए लब हलाए पियो चए अल अतश ये बीमारियों तो हुए था ना प्यास जो आलम आहे लफ्ज़ पढ़ा न था बर्दाश्त थींदो तव्हांजे खे ॻाइल पढ़ण वञनि सुकी हिन कमीने शबीर मौला के हथनि सां न मारियो मस्जिद में आता को पुछो हवालो ईअं मारे जीअं मदीने में कंहिं बेहया वज़ारा खे मारियो कामनो ॾेई बचो हिन अबे कसाफ़ी हौद कौसर असां पाणी छॾे भरी असां ॿुधो आहे तव्हां चवंदा हो तो बी अली हौद कौसर साखी वञी अली खां पाणी पी तो ॿुधी चुप कई न हीअं जहिड़े हिन ज़ुल्म कयो वक़्त लिखे थो करबला में शहीद जूं लाशूं तड़पियूं पर सभु थोरो तड़पियूं घणो तड़पियो अलमल वारो अब्बास तड़पे में पियो आवाज़ ॾेई पियो चवे हिन नौकर में मोकल ॾी हा त हुसैन गरीब तोखे धक न करबला में अली जे पुटन खे मारियो करबला में शाम ते अली जे धीउ खे मारियो पर तुझे मुझे नाए मौला मोहम्मद तकी मौला जी 4 साल अंदर घर को बाहर निकली मौला रड़ी रड़ी साल पूछो मौला छो वही मौला चई मूंखे दादी ज़हरा जो दर्द याद साल पूछो तो मौला तोखे करबला याद न आई तोखे याद आई या दादी बतूल इमाम जे करबला और मदीने में फर्क है खुदा जो कसम इमाम जो चवे इन हो यौमुल अज़ाब अलैना इमाम जो इयो असाने मतो वडो दुखो ॾींहुं कोई गैरतमंद इयो ॾींहुं विसारींदो न मौला छा थियो इमाम जे फर्क है करबला में पुत्र बाप जन पिया माण्हू ॾिसनि पिया सो असां पिया घर वारियूं पियो ॾिसनि मदीने में ज़ुल्म ई थियो आहे पुत्रनि जी अॻियां मां मारी अली जड़े बहादुर जे साम्हूं फातिमा मारी यकीनन तव्हां को लफ्ज़ लिखल कोन्हे तव्हां इहो जुमिलो कंहिं जॻह आलिम पढ़ियो हूंदो त हिकु शोहर घरवारी खे तमाचण जो हलियो वियो न इल्तमास थो कयां कमज़ोर माण्हू जे हथ कॾहिं न खणिजे जिन खे गाॾियूं हलियूं आहिनि न वॾियूं इन्हनि खे वॾी गाॾी वार ते चढ़ न ईंदव गॾु गाॾी वारे ते चिंची वारे ते कावड़ कंदा पाण को हिणे सां प्यार कर कावड़ न औरतुनि खे धक हणंदो जेतिरो निशान ॾींदो धीअ तो वाजिब ओतिरी तव्हां जेकॾहिं शोहर न हुन पढ़ियो वाक़ियो त शोहर घरवारी खे धकोड़ी हलियो वियो कावड़ ॿार मोटी आयो ॿार कोन त घरवारी मां ॿधी चवेसि थी ॿीहर ॿार त धीअ जे न मारे छो चिज जे को धक हयो थी न केरु ॿार शुक्र का हणी दी के अम्मा मां ॾिठो पियो त ॿार में धक हयो पियो को बुलंदी वयो ही आम धीअ आम मावा त तोखे पुछां जिते मारजण वारी ज़हरा हुजे ॾिसण वारी ज़ैनब आलिया हुजे बड़ा गुलाब इमाम हुसैन जो चवे ज़ैनब जी माउ खे मारनि पिया ज़ैनब मूले पे जिसे मां वारी हसन ॾिसी जे असां वहूं पिया त मन खे हया अचे मन अची पई असांजी माउ खे छॾाए इमाम जे हिकु ॿिए हया छा कयो चमड़े जो ताज़ियानो खणी कॾहिं मूंखे हया कॾहिं मुंहिंजी भेण ज़ैनब खे हया इमाम जे हथ ॾिनल असरात असां रोज़ीअ पिया ॻोड़ा बीहनि कोन पिया ऐं आवाज़ विझी
500 आगा इस्माइल के तो इज्माउ 4000 अहल बैत फातिमा है तो जब ये बर्ड रे सो कौन हा 4000 मान ऐसी ताई साईं के बाद सजे मदीने में काराण दूं है जी मदीने जी और तो कुछ जो छा थियो मोहम्मद मुस्तफा के भेटो लिया छा मदीने जे अजाब थो थे ये जो काराण थी या तो है जी तो जान तो जी अख जाने कि कमीना खिली का चवन न अजाब ना आयो अज वसा अली जा बदल ज़हरा जब के बोलो अच्छे जाना चाहिए रवायत ना है क़यामत लिखन था कुछ एड़ा कमीना जेके ताड़ी वजाए पिया कुछ एड़ा कमीना जेके नेज़न जो चोबो वजाए आवाज़ में अली असा तो जा बदला फातिमा दुबारे या गाल थी उस्ताद थी जंजा कसम हो कर दो अज वकर मिट्टी दे थी चवे ना शदत ओ कल में पढ़ने वालों कसम दी जाम अल्लाह जो मुझे घर के नसाड़ नचे बाबे जो चे कसम दी जाम रसूल जो मुझे घर के अज जे करे काई मां जो वसना है बच्चन के सद कर दी छोरी में बिहारे की पाक बतूल कयो सद हसन पुत्र हुसैन पुत्र ओमनी दी ज़ैन दी अम्मा हल वो इल्ला उम्मकुम जुबारे बोली में बिहारे छाड़ दी जो रहमु अला औलादी ओ मुसलमानों जे मुद्दे रहम था के भला जे मुद्दे रहम दे मुझे हुसैन के रहम कयो तो मुझे बाबे ने कुलत खड़ी दो सादात माफ कर दो जल्दी से उम्मती तो जान तो हद जानी जीरो जने भी बच्चे जा कसम देना सेंट्रल लफ्ज़ हिमाकात असातीर अबातील तां के मां तो जान जुमला तावनी पढ़ माना चेक कजो असातीर हिमाकात अबातील माना हेते माइट पढ़ जे काबिल कोने मां तो को जमा तो जो खौफ कोन पड़ा पाक बतुल की बुतो हो जीन भी कसम देना तो मुझे बच्चन दे हम क्यों एको नाले और भी हया जे तो ताई अन या फातिमा हिमाकात वल अबातील वल असातीर वैसा फातिमा ये बच्चन जा वास्ता दे और ताना बहाना न कर खुदा जो कसम मुस्लिमान न कई तुम हिमाकात जे छावाना है ता थोड़ी चेक कजो केड़ा ताना बजन बाप बतूल के तो बुद्धि चुप कई ना कई मर्तबा उठी कई मर्तबा वेही चले बाबा जजला तो मिंबर छड़े दींदो है माने जगह पे बिहारी दो है अखन के बसूली में बाबा अज तरी धी के आम औरत वाला ताना फरक अल्लाह पे कबे आया दरवाजे उन खे जिते मलक अल मौत रुके आप मोहम्मद रुके हथ साना पैर जी ठोकर सा बोले कबे बदला असर आइन फादरा इन जी माना उबन एक माना है नीपुरण नी माना है पीसण दान के पीसण जे पासो ॾिठो आहे न असली अन जी है त कट जी वेंदी आहे असली में जो पीसण नीपुरण एक शाम जो बेहया हुआ मदीने वाले को पूछो तो बुधाए अली का बदला फातिमा हो कीअं वरता तो असर तो असर शदीद बैन दार वल बाब हत्ता कादत यतला रूहा ते पूछो कि तो बुद्धो होनो अकेली फातिमा हुई हेडो असा जा 150 जा ठग घर है कि असा जोर एडो एडो सो फातिमा दर दीवार जे विच में पीस जी वई हुई ते एडो मारो सो जो करीब हो तो फातिमा ने रूह निकली जने पैर जी ठोकर लगी वक्त किताब कुरान जी आयत ने मथो किरियो खुदा जो कसम में लंदन आगा आयत शेख वही तो सावजा ऐं ते जेतिरा बीठल हा सभई बेहया मथो पैर दे गुज़रिया सजदो माफ़ कंदो रुगो गुज़रिया साईं जो कुछ अहिड़ा बेहया हुआ
जेके वदनी ताक़त जे मथों पे ही नचण शुरू कली था करे जो या फिज़त खोफी हा कर सतत जनी हा ओ फिजा जल्दी कर ज़हरा के संभाल फातिमा जो मौसम अज हारे चले वो जो में अल्लाह तारे फातिमा और लिखे दो क़यामत में सब को पे या फैसलो थी दो फातिमा जे मौसम खतीजा साइड जदी या अल्लाह केड़ो डो हो फातिमा जी औलाद जो कंहिंखे ज़ार सां मारन कंहिंखे खंजर सां मारन पर आऊं पुछण आई हां त केड़ो डो मौसम जो जेके हथन सां न दहर सां न तलवारुनि सां न पेरनि जो ठोकरुनि सां हाणे जंहिं बि क़ौम सां तव्हांजो तारीख़ कया 2-2.5 मिंट ॿुधो तव्हां जंहिं क़ौम सां तालुक आहे अगरि कोई अव्हां जे साम्हूं अव्हां जी क़ौम जे रईस जे पग में हथ विझे या भला हीअं पढ़ा पुट वेठा हुजनि पोइ अची बेहया पुटनि जे साम्हूं जे पीउ जे पग में हथ विझे मां त चवां का हर मोड़ वारो दुनिया जूं इज़तूं अलीअ जे जुतीअ जी मिटीअ खां सभु मारे मुसलमान सैयदा
समाधत आया उसके लफ्ज बोलो बात चवे लफ्ज में भी जा पढ़ो जिन्हें उम्र 4 साल केड़ा दर्द पढ़ो उन भी जा इतना साइल पूछे जमाना सजा दबदा तेरे दर्द को भी खबर झुकाई बोला है बदबो न कई बचन अशाम मोटाए खवद इल्तमाद गया सीनों प्यारो लगना आए तो छे मौला बधाई शाम में केड़ी जगह ते